ज़िम्मेवार त हाणे तव्हां जंहिंखे मुनासिब सम्झो ज़ौर साहब उनखे करार ॾियो, लेकिन हू वीचारा 20 माण्हू त अजल जो शिकार थी विया ऐं हुनमें मासूम ॿार बि हुआ जिन्हनि खे अञा ज़िंदगी ॾिसणी हुई। ऐं ज़ाहिर आहे त ज़िम्मेवार त एंड ऑफ द डे त हूंदो ड्राइवर आहे, छाकाणि त ड्राइवर अगरि स्लो हलाए ही करे त 75% हादसा बची सघनि था ऐं ड्राइवरनि जी अगरि ट्रेनिंग प्रॉपर हुजे सभु। लेकिन ॻाल्हि इहा आहे त ही खॾु खोटियल हुजणु, इहो जो कटाकट थियो हो, ही आउं सम्झां थो ही बि 20 माण्हू बि तव्हां उन ई लिस्ट में ॻणी वठो जेके ॿोॾि जे करे माण्हू मुआ हा। ही बेसिकली उन जी आहे। हाणे उनखे तव्हां मोटरवे खे ज़िम्मेवार करार ॾियो था, सिंध गवर्नमेंट खे, चूंडियल एवज़ियन खे, हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे। आउं कंहिंखे ज़िम्मेवार त आउं कंहिंखे करार ॾियां। इन्वेस्टिगेशन असां वटि चए थो जांच थियणु खपे, पोइ हीउ थींदो, पोइ हू थींदो, पोइ FIR कटिजी वई आहे, FIR में त कंहिंखे ज़िम्मेवार कोन करार ॾिनो अथनि। पर ज़िम्मेवार किथे न किथे असीं सभु आहियूं जेके अहिड़े हादसनि खे सिर्फ़ु हादसे जो नालो ॾेई करे बर्दाश्त करे, अहिड़े सान्यनि खे असीं चवंदा आहियूं बसि हादसो थी वियो, सही बसि लिखियल हुई, 20 ॼणा मरी विया, बसि 20 ॼणा मरी विया, बसि 2 टे ॾींहं ते ॻाल्हि ॿोल्हि थींदी। ताज़ो बि अलाए केतिरा वाक़िया थिया आहिनि, त 2 टे ॾींहं पाण ॻाल्हियूं कयूं था, पोइ वरी आई गई थी वञे थी ॻाल्हि। बदकिस्मती आहे त ॻाल्हि इहा आहे त असां पाण कंहिंखे जेको एज़ ख़ल्क़ आम जी हैसियत में असीं कंहिंखे अकाउंटेबल करणु सिखियो ई न आहे। असां कंहिंजो एहतिसाब करणु, कंहिंखां पुछाणो करणु ज़ौर साहब सिखियो ई न आहे। बदकिस्मती आहे। असां अखियूं ॿूटे पोयां हलणु सिखियो आहे। असां किथे वेही पंहिंजी ज़ाती बाहि कढण लाइ कंहिंखे घटि वधि ॻाल्हाइणु सिखियो आहे। हाणे इहा सोशल मीडिया ते बि घटि वधि ॻाल्हाइणु सिखियो आहे। पर जेके चइजे त हिकिड़ी इज्तमाही तरह कंहिंखे अकाउंटेबल कयूं, कंहिंखां पुछाणो कयूं, उहो असां में सलाहियत थोरी घटि आहे। सो कंहिं न कंहिं सूरत अगरि ज़िम्मेवार आऊं घटि में घटि कंहिं हिसाब सां पंहिंजे पाण खे सम्झां थो।